अज असां वट जिन खे असां दावत ॾिनी आहे उहे आहिनि मोहतरम रसूल बख्श कलीजो जेकी अज असांजे सेशन जा कीनोट स्पीकर आहिनि। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त उहे स्टेज ते अचनि। जी उन खां पोइ असां वटि आहे मोहतरमा आरती शाहानी खेसि मां गुज़ारिश कंदसि त उहे स्टेज ते अचे। मिस्टर मोहम्मद मुराद अली शाह खे मां गुज़ारिश कंदसि त उहे स्टेज ते अचनि। अब्दुल्ला परियार साहब खे मां गुज़ारिश कंदसि त उहे ख्वाजा अकबर खे मां गुज़ारिश कंदसि त उहे स्टेज ते अचनि। वया जे अमी कदे मोह काओ डेई वया जे अमी कदे मोह काओ डेई तिन सूझे सिपूं कढियूं पातारा पेही पसंदा सही अमुल अखड़ियुनि से। हिनमल मां हिन सेशन जी शुरुआत में जंहिं पंहिंजे मौज़िज़ मेहमान खे ॻाल्हाइण लाइ तव्हांजे साम्हूं दावत ॾींदसि बल्कि रादर देन पंहिंजी प्रेज़ेंटेशन प्रेज़ेंट करण लाइ दावत ॾींदमि। उहे आहिनि मोहतरम डॉक्टर मज़हर लाखो। डॉक्टर मज़हर लाखे जो ताल्लुक़ नौशरो फ़िरोज़ जे नंढड़े ॻोठ सां मुंहिंजो ॻोठ भाई 1977 में LMC मां ग्रेजुएशन ऐं 1975 खां 1976 ताईं LMC स्टूडेंट यूनियन जा सदर रहिया आहिनि। साना सां तक़रीबन 18 सालनि खां वाबस्ता। 1978 में साना जे प्रेसिडेंट जी सूरत में ज़िम्मेदारियूं संभालींदा रहिया आहिनि। इन टच जे नाले सां टेलीफोन जे ज़रिए न्यूज़ अपडेट कंदा रहिया आहिनि। असां इंटरनेट जे ज़माने खे हाणे ॿुधो आहे पर एतिरा साल पहिरियां टेलीफोन जे ज़रिए दोस्तनि खे न्यूज़ अपडेट ॾियणु ऐं इट्स अ सॉर्ट ऑफ लाइक इंटरनेट जे ई अल्टरनेट जे तौर ते मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु घणो बहितरीन कॉन्सेप्ट हुयो। बुनियादी तौर ते डॉक्टर पर असल में समाजी सुधारक रूह में। मोहतरम मज़हर लाखो अॼु अव्हांजे साम्हूं जेका डॉक्यूमेंट्री पेश कंदो उहो आहे साना थ्रू इयर्स। तमाम लिमिटेड टाइम में सोचो त आम पुछियो वेंदो आहे त कंहिं बि दोस्त सां थींदो आहे त साना छा कयो आहे। इहो हिकिड़ो वॾो सुवालु हूंदो आहे जो माण्हुनि जे दिमाग़ में हूंदो आहे। सो इन जे करे मूं सोचो त 2 हफ़्ता खनि अॻे त छो न असां कुझु थोरो रिसर्च कयूं ऐं ख़बर पए साना जा जेके अवेलेबल रेकॉर्ड्स आहिनि उन मां तव्हां खे ॿुधायूं त साना छा कयो आहे। हक़ीक़त में साना खे जो पहिरियों कन्वेंशन हिते ई वॉशिंगटन DC में 20 साल अॻे थियो। सो मूं चयो इहो सुठो थींदो जेकॾहिं माण्हुनि खे ॿुधायो वञे त साना हींअर अॻिते वॾी थी आहे मैच्योर थी आहे। उन खां अॻे जो मां साना जे बारे में तव्हांखे ॿुधायां इन जे लाइ मां सोचियो त जेके दोस्त साना सां वाबस्ता रहिया या कंहिं तरीक़े सां ड्राइविंग फोर्सिस रहिया ऐं जेके अॼु असां खां विछड़ी विया आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे थोरो यादगिरी ॼाणायां। ही आहे अली शेख जेको असांजो तमामु प्यारो दोस्त हो। हक़ीक़त में लॉस एंजलिस में 2004 में जेको कन्वेंशन 2003 में जेको कन्वेंशन थियो उन जो चीफ ऑर्गेनाइज़र हो। सडनली मैसिव हार्ट अटैक जे करे हाणे ई 2 हफ़्ता खनि अॻे फोत थी वियो। उनजी हिते रिजर्वेशन बि हुई हिन कन्वेंशन में अचण जे लाइ। तो असां चयो त हिकु दफ़ो उनखे असां यादि कयूं। उन खां पोइ साईं अनवर शेख आहे। हिन जो नालो हर कंहिं ॿुधो हूंदो। साईं अब्दुल मजीद सिंधीअ जो वॾो फर्ज़ंद ऐं पाण हिते अटर्नी हुआ ऐं उहो जीअं अॻिते असां हलंदासीं ॿुधंदासीं त ही शख़्स कहिड़ी तरह साना में इन्वॉल्व रहियो। डॉक्टर बदर अफ़ान बर्लिंगटन कैनेडा में तमामु बहितरीन साइंटिस्ट ऐं एनवायरमेंटलिस्ट हो।
साना जा एक कन्वेंशन अटेंड किया हैं, साना जो कन्वेंशन अटेंड किया हैं शिकागो में, उन्हें का इम्प्रेस थी पोइ हिन हकीकत में प्रपोजल्स दिना त सिंधी सोसाइटी के सस्टेनेबल बेसिस ते कहिड़ी तरह डेवलप कयो वञे, पर उन इहो संगत में छा करण जे लाइ दिना मटीरियल तमामु घणो सो असां चयो त उन जो सेपरेट को असां इशू कढंदासीं, पर कोन कढी सघियासीं। साईं बि ओचितो ई 2 साल खनि अॻे फोत थी वियो, उहो बि मैसिव हार्ट अटैक जे करे। जी साईं जा ड्राफ्ट था जेके लॉन्ग टर्म जो अर्थस कुछ बड़ा महत्वपूर्ण है, तो पर खैर ही असां उम्मीद आहे त अॻिते शायदि कंदासीं। उन खां पोइ डॉक्टर फ़िरोज़ अहमद के कोन सुञाणींदो, हक़ीक़त में डॉक्टर फ़िरोज़ अहमद असांजे लाइ जंहिं वक़्तु ज़िंदा हो उहा इंस्पिरेशन ही, जंहिं सिटिंग में हूंदासीं ॻाल्हाईंदा हुआसीं त हिकिड़ो महसूसु थींदो हो त ही वॾो फोर्स असांजे पुठियां जेको आहे उहो आहे जेको हिकिड़ो क़िस्म जी वॾी इंकरेजमेंट हुई असांजे लाइ। साईं जेको आहे सो 97 में ओचितो हार्ट अटैक हुअण जे करे फोत थी विया। हाणे प्रीसाना पीरियड के बारे में मुझो ज़्यादातर सोर्स जेको रहियो आहे इंफॉर्मेशन जो, तो डॉक्टर बक्कासी जेकी डायरेक्टरी 96 में पब्लिश कई, उनमें क्रोनोलॉजिकली फैक्ट्स कुछ ॾिनल हुई, तो मोस्ट सोर्स उहो आहे। उन खां पोइ साना जी वेबसाइट रही आहे ऐं ॿिया हितां हुतां जा जेके कागज़ात आहिनि उहे ई सोर्सिस रहिया आहिनि। हाणे उन डायरेक्टरी जे ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हाइण मां इहो नतीजो थो निकिरे त हिते 1979 में पहिरियों दफ़ो सिंध कल्चरल एसोसिएशन जे नाले सां हिकिड़ी सिंधियुनि जी ऑर्गेनाइज़ेशन एले में ठही, जंहिंमें काफ़ी उहिदेदार बि ठहिया। डॉक्टर बशीर खेड़ो जेको कार्डियोलॉजिस्ट हो उहो उन जे पुठियां हो ऐं उन जूं दावतूं बि थियूं, उन जूं कल्चरल गैदरिंग थियूं, पर किन सबबनि जे करे उहा हली न सघी। ही आहे उन जर्नी ऑफ सिंध फ्रॉम सिंधी जो एक्सर्ट ॾिनल आहे उन डायरेक्टरी में, ऐं ही आहे उन जो एजेंडा जेको आइटम मोकिलींदा पंहिंजे मेंबर्स खे जो दिस 1979। ऐं हिन जो मुतहरिक जेको हो सो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी जुडिशियल मर्डर जंहिंजे मुतहरिक थी माण्हुनि ही मुख़्तलिफ़ शयूं पिया कयूं। इन जे दौरान 83 में इन जो दावतनामो 83 में वरी 83 में वरी ह्यूस्टन में उते जेके सिंधी आहे तो डॉक्टर फ़िरोज़ अहमद साईं महर हुसैन शाह हिते अॼु मौजूदु आहे। इन्हनि वरी पंहिंजे तौर ज़िया गवर्नमेंट जे ख़िलाफ़ मूवमेंट हलाई ऐं उते बाक़ाइदे ज़िया जॾहिं ह्यूस्टन आयो हो त बाक़ाइदे पुतला वग़ैरह उन जा जलाया एम्बेसी ते या काउंसिल ते की पाकिस्तान जी उन ते मुज़ाहिरा कया, तो इहो ॻाल्हि हली पई। उन खां पोइ उहा अॻिते घणी हली पोइ वधीक रहिया आहिनि, उन्हनि में मां नथो वञणु चाहियां त छा थियो, पर पोइ जेको सो डॉक्टर फ़िरोज़ अहमद ऐं उन ऐं ॿिया जेके दोस्त पोइ जेको साना जो बुनियादु थो पए वो चंगी तरह सां ॾिनल आहे। डॉक्टर अल्ताफ़ मेमण जो आर्टिकल जेको संगत में 1995 में पब्लिश कयो, उन में पढ़ण जे लाइ जेकॾहिं केरु इंट्रस्टेड आहे, मुख़्तलिफ़ जेके इनवार हुआ माण्हू इनिशियली उन्हनि खां ई जेको आहे सो आर्टिकल वरिता विया। इरशाद काज़ी एडिटर हो, उन जेको आहे सो उहे कलेक्ट कया। हर को पंहिंजा ख़्यालात ॾिए पियो, पर हर को इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हो त हिन साना जे ठाहिण में, स्कट वर्क करण में, कॉन्स्टिट्यूशन के फ्रेम करण में, लोगों में हेल्प करण में अल्ताफ़ मेमण जो ही कंट्रीब्यूशन हुई। 1983 मां आहे घणो सो मां कोशिशि कंदुसि त सही इहो बिल्कुलु मां ही मुंहिंजो कंप्लीट कोन्हे को, मूंखे चयो त मूवमेंट हले डिस्कशन थिए,
इको मिस्टेक्स होंदियूं मुंहिंजियूं हिते सब कुछ घणी होंदियूं घणी ॻाल्हियूं होंदियूं सो वो बिल्कुल तव्हां आख़िर में जेको आहे पॉइंट आउट कजो या लिखी दियो त जीअं करेक्ट थियनि ॻाल्हि कहिड़ा थॉट प्रोसेस जेकी साना के बारे में उन्हें में डॉक्टर फेरोज अहमद हो डॉक्टर जावेद लगारी हो डॉक्टर अल्ताफ मेमन हो डॉक्टर नसीर मुगल हो डॉक्टर साईं अनवर मेमन हो शंकर लाखवाणी हो एंड डॉक्टर आफ्ताब काजी हो ऑर्गेनाइजिंग कमिटी को उन्हें जेकी ठाई उन्हें में अल्ताफ मेमन हो जावेद लगारी हो आफ्ताब काजी हो अनवर मेमन हो ऐं शंकर लाखवाणी हो ये मुख्य अफसोस है जो अल्ताफ जो मुझे पूरी तरह फोटो को न मिली सके दर्द करने पर अल्ताफ इज ऑन एक्सट्रीम राइट उन्हें कहा डॉक्टर जावेद लगारी सही प्रोफेसर हूंदो उन वक्त में अपस्टेट न्यूयॉर्क में हींअर अॼुकल्ह ज़ाबिस जो जेको चीफ आहे उन्हें खां पोइ डॉक्टर आफ्ताब काज़ी उन्हें खां पोइ साईं अनवर मेमन कैनेडा खां फर्स्ट लिस्टिंग 25 सिंधी जी तारीख़ जे मुताबिक़ हिननि खे हथाई जेके अल्ताफ मेमन उन्हनि सिंधियुनि खे रवानी कयूं ऐं इहो शुरू कयो फर्स्ट ऑफिस बेरर्स जेके साना जा हुआ खालिद हाशमानी प्रेसिडेंट नज़ीर मुगल जेको सो जनरल सेक्रेटरी गुल आगा वाइस प्रेसिडेंट इसरार अंसारी जेको ट्रेजरर ऐं सफिया महमूद अली इंफॉर्मेशन सेक्रेटरी फर्स्ट साना एनुअल मीटिंग जेकी सा क्वालिटी इन गेटर्सबर्ग में तो अॼु वरी वापस फर्स्ट मीटिंग अॼु वरी वापस कोइंसिडेंटली नो प्लान पर अॼु वापस 20 सालनि खां पोइ वॉशिंगटन आया उन जो अटेंडेंस 43 हो प्लेजेस 525 ऐं अल्ताफ मेमन जेको आहे सो रिप्लेसेस डॉक्टर नज़ीर मुगल जीएस जुलाई 2 जो ॿियो साना जो एनुअल मीटिंग मेरियाट बफेलो थी डॉक्टर जावेद लगारी होस्ट हो keynote speaker डॉक्टर फेरोज अहमद हो मुजीब पीसा जो नज़ीर मुगल नदीम कमर डॉक्टर बदर शेख इते इन्वॉल्व थियो साईं डॉक्टर बदर शेख आहे वॉशिंगटन जो असां बदर शेख फर्स्ट लॉबिंग इशू जेको थियो सो रिस्पॉन्सेस सितंबर में लेटर्स यूएस के लॉ मेकर्स के सिंध के सिचुएशन के बारे में मोकिलिया विया रिस्पॉन्सेस फ्रॉम कांग्रेसमैन सोलास मार्गोलस सेनेटर केरी एंड लूगर की तरफा मिलिया जेके सिंध प्रेस पे डिस्ट्रीब्यूट किया विया हिते मां ये पॉइंट आउट कंदुसि त साना जा जेके जिनजी रियल कॉन्ट्रीब्यूशंस आहिनि उन्हनि जा केतिरा माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि जेको ॿिनि टिनि माण्हुनि जो कोन्हे को पर केतिरा माण्हू इन्वॉल्व थियल आहिनि उन जे बारे में ऐं छा छा साना कमु कयो स्पीकर माइक वरी ॿी जेकी ईसी थी उन में डॉक्टर छो खालिद हाशमानी खालिद हाशमानी प्रेसिडेंट कंटिन्यू थियो वाइस प्रेसिडेंट डॉक्टर निर्जन दोदानी जनरल सेक्रेटरी डॉक्टर जावेद लगारी ट्रेजरर इसरार अंसारी इंफॉर्मेशन सेक्रेटरी नदीम कमर अब्दुल्ला राय जो तमाम गहरो दोस्त ॿिए दफ़े वरी लॉबी जेकी थिए थी प्रेस रिलीज टू कंडेम द मर्डर ऑफ अ पॉलिटिकल लीडर फासिल राहुल दीज आर इनिशियल स्टेजेस Dr. Feroz Ahmed publishes his authoritative chronological analysis of the urban phenomena in Sindh जेको तारीख़ी जेकॾहिं कंहिं न पढ़ियो आहे त महिरबानी करे ज़रूरु पढ़े इंटरनेट ते तव्हां ईंदो त घणो करे डॉक्टर फेरोज़ अहमद जूं जेके बि राइटिंग्स आहिनि उन ते मौजूदु आहिनि थर्ड सन एनुअल मीटिंग बेस्ट वेस्टर्न में थी शंकर मीना लखमाणी
डॉक्टर अली बख्श ब्रोही, हसीना ब्रोही ऐं रज़ाक ऐं डोना मेमन किन माण्हुनि जो चयो आहे त या 1987 वारी जेकी मीटिंग ही पिट्सबर्ग की, that was the turning point in the history of Sana. Turning point छो हुई आहे इन जे लाइ जो पहिरियों दफ़ो मिडवेस्ट मां डॉक्टर वकासी, टेक्सास मां ज़फर हाफ़िज़ ऐं कैलिफोर्निया खां जेके सलीम पुरसाणिया उहे शामिल थिया त it gave it a different look ऐं उन खां पोइ अॻिते जेको सेंट लुइस में कन्वेंशन थिए थो उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हिते ही पिट्सबर्ग जी मीटिंग आहे, साईं हाशमानी साहब ॻाल्हाए पियो, विच में जेको आहे सो जावेद लगारी ऐं साईं इसरार अंसारी जेको ट्रेजरर ॿी ॻाल्हि आहे त वरी साईं जो शौकत अंसारी ट्रेजरर जी छटी पचर कोन्हे, चवंदा न घर वरितो अथसि हाणे। साईं शंकर लखवाणी, जावेद लगारी, इसरार अंसारी ऐं साईं हाशमानी साहब। ही डॉक्टर रज़ाक मेमन मां सम्झां थो त हिन जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन हुई ऐं ख़बर न आहे त अॼुकल्ह किथे आहे, पर डॉक्टर वकासी, डॉक्टर जावेद लगारी। हाणे इन जो अटेंडेंस जेको सो 80 हो, प्लेजेस 2740, कीनोट स्पीकर आफ्ताब काजी, Salim Ursani became the first life member of Sana. अॼु 40 लाइफ मेंबर आहिनि। 36 एजाज तुर्क बि हिते पहिरियों कन्वेंशन पिट्सबर्ग में अटेंड कयो, ॻाल्हाए पियो हिते कंहिं कोन उन वक़्त में ॿुधसि हाणे एजाज तुर्क जे बारे में इहो मशहूरु आहे त इन 87 खां पोइ को बि साना जो कन्वेंशन मिस कोन कयो। ही मूंखे चयो त जेके अननोन फिगर जेके अननोन फिगर इन में ज़फर हाफ़िज़ लेफ्ट ते आहे तव्हांजे, ऐं डॉक्टर एजाज शेख जेको अॻिते हली इलेक्शन कमीशन जो चेयरमैन हो, डॉक्टर महमूद कलबाणी इहे आहे हिते कोन्हनि खे। ही हो ऑडियंस पिट्सबर्ग जो, ही उते जेको म्यूज़िक प्रोग्राम आहे, ही जेको म्यूज़िक प्रोग्राम थियो। Donations towards Shah Latif seminar to be held in India. उन्हें वक्त में ही donations जेको इंडिया मिलिया। शौकत अंसारी, डॉक्टर महमूद कलबानी, रज़ाक मेमन, बदर शेख न्यूयॉर्क, आसिफ अफाई, अमान लातुर्क जेके असां ये नवा एडवाइजर जा। Dr. Badr Sheikh is on the left, Dr. Abdul Wahab Qazi, and Dr. Badr Sheikh in New York, and Dr. Abdul Wahab Qazi is on the right. 4th annual general body meeting, the host Dr. Badr Sheikh and Sarfraz Abbasi, guest speakers Pirzado Sahab, Ghulam Mustafa Shah Sain, Mahdum Khalid, Dr. Khalid Lagari, Manzoor Memoni, Khalid. Next day dinner is sponsored by Mr. Anwar Sheikh, Agha Khudadad, Badr Sheikh at Badr Sheikh's residence. He Agha Khudadad and Razak Sheikh, he असांखे तमामु घणा प्यारा आहिनि ऐं हक़ीक़त में त इहे हिकु त घटि ॻाल्हाईंदा, हाणे त ख़बर न आहे, पर जॾहिं बि इहे ॻाल्हाईंदा हुआ त सभु को ॿुधंदो। Razak was the oldest immigrant in the India. Oldest Yes, he came in 50. उन खां पोइ एजाज अब्रो सिंधी publishes सिंधी मैगज़ीन साना, हैंडराइटिंग में सिंधी त अवेलेबल कान्हे, पर आयल हो हिते आवाज़ ॿुधण में अचे थो। इन 1988 में ऐं मुंहिंजी बि पहिरियों दफ़ो जॾहिं मां कॉन्टेक्ट में आयुसि त हिस्टोरिक मीटिंग थी जॾहिं हैदराबाद में मसैकर थी, the historic meeting Dr. Mittal Vakasi पंहिंजे residence से घुराई, and this was attended by a cross section of Sindhis from all over North America.
जेके गेस्ट सिंध खां सॾिया विया हुआ डॉक्टर सुलेमान शेख हफ़ीज़ पीज़ादो ऐं उन मीटिंग में $20,000 were raised on the spot for 2 ambulances, 600 scholarships provided to Roshan Tara schools of Sindh Graduates Association by Dr. Askar Ali Kalbani. ही मूंखे पुरानी पिक्चर मिली आहे त इन में सभई नौजवान लॻा पिया आहिनि एॾा घणी आहे पोइ तव्हां ॾिसजो हफ़ीज़ पीज़ादा कंहिंखे वार कोन आहे December 1988 में कॉन्स्टिट्यूशन अमेंडेड थियो 3rd ECI उन में ख़ालिद हाशमानी कंटिन्यू कयो जनरल सेक्रेटरी जावेद लगारी रहियो सीनियर वाइस प्रेसिडेंट निर्जन दोतानी जेको अलर्जिस्ट आहे अपस्टेट न्यूयॉर्क खां बॉस्टन और ऐं वाइस प्रेसिडेंट नॉर्थ अमेरिका डॉक्टर महमूद कलबानी थियो वीपी ओवरसीज उन वक्त में पोस्ट हूंदी आफ्ताब काज़ी जॉइंट सेक्रेटरी एजाज तुर्क जॉइंट सेक्रेटरी सही थी बीहंदो या उन वक्त में 3 रीजन्स हुयूं ईस्ट कोस्ट कनाडा अलग ही मिडवेस्ट उन वेस्ट कोस्ट आदम सिर्फ 3 रीजन्स हुननि जा 3 ये रीजनल सेक्रेटरीज are. First time family membership was opened. Mr. Anwar Sheikh filed for non-profit organization status. Sana West Coast members bring out Indus magazine with the financial assistance of Salim Ursani, Irshad Qazi, Salim Pangar, Ashraf. Irshad Qazi, UTB. St. Louis की मशहूर जेकी मीटिंग 1988 annual general body meeting held at Henry 8th Hotel St. Louis उन जा ऑर्गेनाइजर are Dr. Mahmood Kalbani, Abdul Wahab Qazi, 1989 Dr. Mithal Wakazi, keynote speaker Feroz Ahmed, Shaban Mirani, Mr. Rasul Bach Palijo and Pobias and Ali Muhammad Ansari or Muhammad Hussain Pambar and UK का दोस्त आया हुआ है ये मार्केट से कारण पे चाहे डॉक्टर महमूद कलबानी आए उन्हें जे राइट ते जे को आसो डॉक्टर मंजूर मेमन UK जे को जो एक्टिव आहे सोशल वेलफेयर जे कम में ता जे करे साना ऑनलाइन ते संगत ऑनलाइन ते भी जो इन कन्वेंशन जे लाइ उन खास हिकड़ी अपील मोकली है ही और कन्वेंशन सेंट लुइस जे कन्वेंशन में आपदा परवीन पहिरियों दफ़ो आई है ऐं आपदा परवीन खे ई जेको आहे सो इंट्रोड्यूस जेको नॉर्थ अमेरिका में कयो उहो डॉक्टर वकासी ऐं ॿियनि इंट्रोड्यूस करायो हुन जा St. Louis meeting में additional 3,000 were given to Sana EC. Farewell dinner was given. उन्हें वक्त में 250. And you are talking about 83 attendants in Pittsburgh, and you are talking about over 250 attendants. Dr. Wakazi साहब उनके पानी dinner farewell did. So these are crucial stages. like उन्हें में एक थोड़ी बमानों के करे तो दवा बड़ी गाला सांझ लाइन या कुछ ना हो जाए कहीं पर that is right. the man दे की थोड़ी tradition ही उताई रात में याद आयो जिया रात 9 हिकड़ो हो ही तमाम एक रिस्पेक्टेबल हाईली एजुकेटेड फैमिली आ हिंदुन जी शायद ओहायो में उन्हनि जी एक खातून आई जे यो प्रोग्राम ते म्यूजिक प्रोग्राम पेश